नाज़िम वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वज़ीर आला KP के सोहेल अफरीदी विच में 1-2-1 मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सूबे में अमन अमान सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। वज़ीर आला सोहेल अफरीदी वज़ीर आज़म हाउस पहुची शहबाज शरीफ सां मुलाक़ात की। मुलाक़ात में राणा सनाउल्लाह, मोहसिन नक़वी, अमीर मकाम में ॿिया पिणु मौजूद हुआ। मुलाक़ात में तीराए वादी जरगी ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सोहेल अफरीदी वज़ीर आज़म के ऑपरेशन बाबति ख़दशनि खां आगाह कयो। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सोहेल अफरीदी चयो आहे त दहशतगर्दनि जो को बि मज़हब न आयो हूंदो। हर वाक़े जी मज़म्मत कयूं था। दहशतगर्दी जे हवाले सां जल्द हिकु ॿी मुलाक़ात थींदी। सोहेल अफरीदी वधीक चयो आहे त वज़ीर आज़म सां बानी PTI सां मुलाक़ात जे हवाले सां ॻाल्हि ॿोल नाहे थी। सूबे जे 26 अरब रुपयनि जे इराहतनि जे हवाले सां वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल खे ज़िम्मेवारी सौंपी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वज़ीर आला KP के सोहेल अफरीदी विच में 1-2-1 मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सूबे में अमन अमान जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर आला सोहेल अफरीदी वज़ीर आज़म हाउस पहुची शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में राणा सनाउल्लाह, मोहसिन नक़वी, अमीर मकाम ऐं ॿिया पिणु शरीक हुआ। मुलाक़ात में तीराए वादी जरगे ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सोहेल अफरीदी वज़ीर आज़म के ऑपरेशन बाबति ख़दशनि खां आगाह कयो। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सोहेल अफरीदी चयो आहे त दहशतगर्दनि जो को बि मज़हब नाहे हूंदो। हर वाक़े जी मज़म्मत कयूं था। दहशतगर्दी जे हवाले सां जल्द हिकु ॿी मुलाक़ात थींदी। सोहेल अफरीदी वधीक चयो आहे त वज़ीर आज़म सां बानी PTI सां मुलाक़ात जे हवाले सां ॻाल्हि ॿोल नाहे थी। सूबे जे 26 अरब रुपयनि जी इराहतनि जे हवाले सां वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल खे ज़िम्मेवारी सौंपी आहे।